साईं सोहेल संघ साहब तव्हां अचूं था हाणे इहो गुज़िरियल भेरे प्रोग्राम में भी पाण इहो डिस्कस कयो सो त हिन वक़्तु जेको इहो जंहिं फेज़ में जंहिं जंहिं डायरेक्शन में ही समूरा मामला वधनि पिया 9 मई उनजो पंहिंजो आहे पंहिंजो जेका टिपिंग पॉइंट आहे जेके जेके जंहिंजे इर्द गिर्द समूरो मामला जेके हलनि था पिया 9 मई न थिया त शायदि इहे वाक़िया ईअं न थियनि हा या शायदि पंहिंजो मामला रिज़ॉल्व ॾे वञनि हा बजाए जो हिकिड़ी कन्फ्रंटेशनल मोड ॾे वञण जे पर 9 मई खां पोइ पाण गुज़िरियल भेरे बि ॻाल्हायोसीं त फेबरवरी जे महीने में जेके 8 फेबरवरी जूं चूंडूं थियूं हुयूं इहे ॿ शयूं कीअं गॾु हलंदियूं हिकिड़ी तरफ़ मतिलबु आहे त ही गिरफ़्तारियूं थी पंहिंजो एजाज़ अहमद साहब ॿुधाइनि था पिया त उनमें जेको आहे ईंदड़ 5-8 हफ़्ते 15 जे अंदरि जेको आहे अॻूणो वज़ीर आज़म बि इन जे दायरे में अची वेंदो पर उन सां गॾोगॾु जीअं रऊफ़ हसन जो नालो खयूं या ॿिया माण्हू जेको आहे इहे समूरो जेको आहे मामिलो वेंदो किथे छाकाणि त माण्हुनि जी जेका सपोर्ट आहे उहा असांखे टुटंदे नज़र न पई अचे अञा ताईं जेको आहे अहिड़े क़िस्म जो ऐं ॿियो ही जेको मामिलो हुयो जेको शुरू खां वठी पेश कयो पियो वियो त PTI जो बानी वर्सिस असांजी पंहिंजो सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट जेका आहे उहा वञी बीठी आहे हिते हुकूमत नाले जी का बि शइ या ॿियूं सियासी पार्टियुनि जे बयानियो या उन्हनि जे पारां उहो कुझु बि नज़र नथो अचे अस्करी क़यादत आहे ऐं हिन तरफ़ BTI जो बानी आहे ऐं विच में जेको आहे ॿियूं सियासी पार्टियूं आहिनि हुकूमत आहे पार्लियामेंट आहे सदर आहे वज़ीर आज़म आहे हर को जेको आहे छो त उहो उनजी का रिलेवेंस ई नथी ठहे त उहो हिन सॼे मामले में को रोल अदा करे इहा सूरत केॾी ख़ौफ़नाक आहे मुल्क जे लाइ इहो बिल्कुलु तव्हां सही निशानदेही कई उन में पाण गुज़िरियल भेरे बि ॻाल्हायोसीं इहो बल्कि अञा ताईं उहा सूरत हाल जेका आहे सा ईअं जी कंटिन्यू करे थी छाकाणि जो इहो जेको सम्झो इहो ई थो वञे त भई हिकिड़े पासे असांजा ही जेको अस्करी इदारो आहे उहो आहे ऐं ॿिए पासे PTI आहे ऐं जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि उहे पॉलिटिकल फोर्सिस जेकॾहिं उहे इन सॼे मामले में जेकॾहिं बेनिफिशरी आहिनि तॾहिं बि पर हू पंहिंजो सॼो नैरेटिव ओहिड़े नमूने सां ठाहे न पियूं सघनि या उहो जेको सॼो नैरेटिव आहे उहो उन्हनि जे लाइ जेको थींदो आहे उहो उन्हनि जे उन में अचे कोन थो जेको बि उन्हनि जो जेको बीहे थो उन में बीहे कोन थो फ़िलहालु छाकाणि जो हिकिड़ो कमु हलाइण जे लाइ हिकिड़ो सॼो सेटअप आहे उहो सेटअप आहे तंहिंजे करे सभु गॾु आहियूं त सभु गॾु आहियूं ऐं उनजी जेका यूनिटी पॉइंट आहे उहा इहा ई आहे त उहो PTI उनजो चीफ न हुजे ऐं बाक़ी शयूं हुजनि पर उन सॼे खे हिकिड़ो पॉलिटिकल नमूने सां खणणु ऐं उनखे सॼो पॉलिटिकल टाइप सां सॼो उनखे रखणु उहो वॾो हिकिड़ो कमाल हूंदो आहे त उहो पॉलिटिकल पार्टीज़ खे केतिरे क़दुरु उन पंहिंजे अंदरि हिकिड़ो मैन्योरिंग पंहिंजे लाइ स्पेस मौजूदु आहे ख़ासि तरह सां ॿ जेके मेजर पाण पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जेके हुकूमत में आहिनि पीपल्स पार्टी ऐं PML आहिनि त हुननि वटि केतिरी गुंजाइश आहे हुननि वटि केतिरे क़दुरु इहो जंहिंखे चए हथु खुलियल आहे त भई असीं हीअ बि करे सघूं असीं हीअ बि करे सघूं था मिसाल जे तौर ते इहो पहिरें ताईं जो इहो हुयो त PML ऐं पीपल्स पार्टी जेको आहे उन्हनि जी रिलेवेंस न आहे पर विच में असांखे ईअं लॻो पए त शायदि महमूद खान अचकज़ई मौलाना फज़लुर रहमान इन्हनि जी का रिलेवेंस ठहे पई हुकूमती सतह ते को वॾो इतिहाद हिज़्ब इख़्तिलाफ़ जो को वॾो इतिहाद ठहे पियो ॿियूं पॉलिटिकल फोर्सिस सिर्फ़ु PTI अकेली न हूंदी पर फज़लुर रहमान बि हूंदो हुनमें अचकज़ई बि हूंदो वरी अचकज़ई चयो त हू नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ़ ज़रदारी साहब सां गुफ़्तगू कंदा हाणे त उहो महमूद खान अचकज़ई बि रिलेवेंट थींदो पियो वञे फज़लुर रहमान बि रिलेवेंट थींदो पियो वञे हुकूमती पार्टियूं त उहे ई रिलेवेंट असांखे नज़र अचूं आयूं पिए हीअ त दूबदू पई थिए इदारो वर्सिस बानी PTI उहो त मौलाना फज़लुर रहमान त शुरू में ई चई छॾियो भई असीं इतिहाद में कोन ईंदासीं बाक़ी ठीकु आहे जेके आहिनि मुतालबा आहिनि उन खे सपोर्ट करे सघिजे थी वग़ैरह वग़ैरह त मौलाना साहब त माशाल्लाह तमामु ॾाढो माण्हू आहे त हुन पंहिंजे PTI जे बानी जो हिननि जूं पर हिकिड़ी रिलेवेंस ठही पए रिलेवेंस बिल्कुलु ठही पए ऐं हिन में ॾिसो न हिन वक़्तु जेको वॾे में वॾो बीही सघे थो त पीपल्स पार्टी ऐं PML खे उहो इहो त जेके बि बाक़ी पॉलिटिकल फोर्सिस इन जेके मेजर मेन स्ट्रीम खां हटी करे बि उन्हनि खे ऐं जेके बि मुख़्तलिफ़ ग्रुप्स आहिनि प्रेशर ग्रुप्स आहिनि जेके बि उन्हनि सभिनी सां उहो कहिड़े नमूने सां उन्हनि खे पाण सां गॾु खणी सघनि था ऐं कंहिं तरीक़े सां इन सॼे
सिचुएशन में उनखे अॻिते आणे हिकिड़ो पूरो जीअं तव्हां जीअं ॿुधाए पिया न त हिकिड़े पासे त हीउ सॼो अवाम जो जेका बि राय बीहे थी उहा बिल्कुलु हिकिड़ी मुख़्तलिफ़ आहे ऐं जेको असांजो हुकूमती या इदारनि जेको नैरेटिव आहे बिल्कुलु डिफरेंट आहे, इहे बिल्कुलु हिक ॿिए सां टकराईंदड़ बीहनि था, त पोइ उन में सिर्फ़ उहा ई सूरत निकिरे सघे थी। इस्लामाबाद क्या तो सोचे, इस्लामाबाद क्या सोच रहा है एजाज अहमद साहब इस मामले पे कि ये एक तरफ से इदारा वर्सेस बानिया पीटीआई होता जा रहा है, बाकी तो हमें ना हुकूमत नजर आती है, ना उनका नैरेटिव पीएमएलएन का नैरेटिव नजर आता है, ना यहाँ पे पीपल्स पार्टी के, हालांकि पीपल्स पार्टी शुरू से जब अभी इलेक्शन भी नहीं हुए थे उस वक्त से लेकर पीपल्स पार्टी ये कह रही है कि सारे पॉलिटिकल फोर्सेस को ऑन बोर्ड लिया जाए, लेकिन वो चीज ज़ाहिर पीटीआई के बानी उस पर आने के लिए तैयार नहीं है। लेकिन जो भी वजह है, लेकिन अब तो महमूद खान अचकज़ई और फजल रहमान जैसे किरदार जो इलेक्शन के बाद थोड़े रिलेवेंस नजर आ रही थी कि वो शायद कोई रोल अदा करेंगे और फिर कोई हिज़्ब इख्तिलाफ का कोई होगा, वो भी नजर नहीं आ रहा। तो सब चीजें एक तरफ अपना दीवार से लगती जा रही हैं, पीछे स्क्रीन से गायब होती जा रही हैं, तो ये तो फिर वन ऑन वन हो जाएगा कन्फ्रंटेशन। जी देखिए, तो मैंने आपसे मैं किसी पिछले प्रोग्राम में भी एक मरतबा ये गुजारिश की थी कि महमूद अचकज़ई और इमरान खान एक साथ चल नहीं सकते, क्योंकि महमूद अचकज़ई आइन और कानून से हटने पर तैयार नहीं है, लेकिन बहुत सारी चीज़ों पर उनका अपना एक मौक़िफ़ है जो पीटीआई के मौक़िफ़ से मिलता नहीं है। लेकिन ये जो मामला है ना जिसका आप तस्करा करें, और आपने बहुत राइटली पॉइंट आउट किया है कि ये अदारा वर्सेस पीटीआई हो गए, ये सूरत खुद इमरान खान ने पैदा की है। इमरान खान को उनके मेरी जी, इमरान खान ने बहुत कामयाबी के साथ इसको अदारा वर्सेस इमरान खान बनाया। वो ये समझते थे कि इससे अदारा अंडर प्रेशर होगा और इमरान खान का कद जो है अपने बारे में समझते थे कि मेरा कद जो है वो एक बड़े लीडर के तौर पर सामने आएगा और उससे अदारा अंडर प्रेशर होगा। लेकिन वो ये भूल गए कि अदारे और रियासत से इंडिविजुअल का लड़ना जरा मुश्किल होता है। इमरान खान के नैरेटिव के बारे में बाहर जो मर्जी सूरत हाल हो, लेकिन अंदर ये तकनीकी जंग जो है ना वो बन चुकी है, और तकनीकी तौर पर, कानूनी तौर पर इमरान खान ने इतनी गलतियां की हैं, और वो अब जो उसके एविडेंस है वो इमरान खान तो बिल्कुल वाज़ेह है ना कि वो 71 से रिलेट करते हैं। उस वक्त जो है अपना एक लीडर जो था जिसको सपोर्ट थी अवाम की उसके, और उधर अपना जनरल याह्या थे, वो उसको रिलेट करते हैं। कभी कभार वो अपना भुट्टो और अयूब का जो वो था उससे रिलेट करते हैं कि अयूब के खिलाफ भुट्टो खड़ा हो गया तो भुट्टो, मतलब वो तो उसको अपने आप को डिफरेंटली पोर्ट्रे कर रहे हैं। और उसमें जो है ये जो जिस तरफ चीजें जा रही हैं उसमें अगर बाकी पॉलिटिकल फोर्सेस रिलेवेंट न रही तो फिर तो इमरान खान की एक तरह से कामयाबी हो रही है।